अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू व जाहदू बिअम्वालिहिम व अनफुसिहिम फ़ी सबीलिल्लाहि उलाइका हुमुस सादिक़ून। हर किस्म जी हम्द ऐं सना, किबरियाई, बुज़ुर्गी, वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक, मालिक, माबूद वहदहू ला शरीक आहे। ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया, ख़ातमुन नबिय्यीन, साक़ी कौसर, शफ़ीउल मुज़निबीन, इमाम आज़म जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी ज़ात मुक़द्दसा ते जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सच्चा रसूल आहिनि। संदन ज़बान तां निकतल हर कलमो हक़ ऐं सच आहे। भला भाग छा उन इंसान जा जंहिं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे ॿुधी करे पंहिंजे कंध खे झुकाए छॾी। तोड़े जो उहा ॻाल्हि उन जे अक़ल में आई चाहे न आई। जॾहिं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि उन जे कननि ते पहुती, उन इंसान ईअं चयो, चलो इहा ॻाल्हि मुंहिंजे अक़ुल में त नथी अचे, यकीनन मुंहिंजे अक़ल में नक़्स आहे, पर प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में को बि नक़्स कोन्हे। ऐं वॾा बदबख़्त इंसान उहे जिन वटि प्यारे पैगंबर जो फरमान पहुतो ऐं सिर्फ़ इहो चई करे प्यारे पैगंबर जे फरमान खे रद्द कयूं त इहा ॻाल्हि अक़ुल तस्लीम नथो करे। अज़ीज़ दोस्तो, जेको बि माण्हू इहा सोच रखे थो त भई इहा ॻाल्हि असांजे अक़ुल में नथी अचे, असांजे कॉमन सेंस जे ख़िलाफ़ आहे, लिहाज़ा इहा ॻाल्हि रद्द कई वेंदी, यादि रखी छॾियो, अहिड़ो माण्हू गुमराही जी अहिड़ी दलदल में फासी वञे थो जंहिंजो निकिरणु तमामु ॾुखियो। अल्लाह रब्बुल आलमीन मुअमिननि जी हिकिड़ी सिफ़त बयानु कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान है, इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू। मोमिन त रुॻो उहे आहिनि जिन ईमान आंदो अल्लाह ते ऐं उन जे रसूल ते, सुम्मा लम यर्ताबू, ऐं कंहिं बि क़िस्म जो को शक कोन कयो। माना न अल्लाह जी ॻाल्हि में शक कयूं ऐं न ई त वरी उन ॻाल्हि में शक कयूं जंहिं ॻाल्हि खे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अदा कयूं। अज़ीज़ दोस्तो, इहे ई मोमिन, इहे ई मुजाहिद। वजाहदू बिअम्वालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह,
पोइ अहिड़नि माण्हुनि अल्लाह जे रस्ते में पंहिंजे मालनि सां पंहिंजे जाननि सां जिहाद कयो। अल्लाह फरमाए तो उलाइक हुम सादिकून, ए दुनिया वारो सच्चा माण्हू इहे अथनि जिन अल्लाह ते ईमान आंदो, उनजे रसूल ते बि ईमान आंदऊं ऐं कंहिं क़िस्म जो को शक न कयो। जेको शक जी बीमारी में मुबतला थी वियो, यादि रखी छॾियो अहिड़ो माण्हू मोमिन कोन्हे। मोमिन अल्लाह ऐं रसूल जी जेका आंदड़ शरीयत आहे, जेका अल्लाह ताला प्यारे पैगंबर जे मथां शरीयत नाज़िल कई आहे, उहा क़ुरान जी सूरत में हुजे चाहे फ़रमान मुस्तफ़ा यानी हदीस जी सूरत में हुजे, मोमिन उन ते कॾहिं शक कोन कंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, अल्लाह रब्बुल आलमीन जेका शरीयत नाज़िल कई आहे, लाज़मी कोन्हे त उन जी हर ॻाल्हि यानी क़ुरान करीम जी हर आयत ऐं प्यारे पैगंबर जो हर फरमान असां ऐं तव्हां जे अकुल जे मुताबिक़ हुजे, असां ऐं तव्हां जे अकुल में समाइजी वञे, इहा ॻाल्हि लाज़मी कोन्हे। पर यादि रखी छॾियो अज़ीज़ दोस्तो, जॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि जेका बज़ाहिर अकुल जे ख़िलाफ़ हुजे, असांजो अकुल तस्लीम न करे, असांजो शऊर उनजो इदराक न करे, असांजे फ़हम में उहा ॻाल्हि न अचे, असांजूं अखियूं उन जो मुशाहिदो न कनि, असांजी नॉलेज उनखे ऑब्ज़र्व न करे सघे, पर जेकॾहिं ॻाल्हि प्यारे पैगंबर जी आहे, चइबो इहो त असांजे अकुल में त नक़्स आहे, असांजे अखियुनि में त नक़्स आहे, असांजे मुशाहिदे में नक़्स आहे, पर जेका ॻाल्हि प्यारे पैगंबर चई आहे इहा ॻाल्हि हक़ ऐं सच आहे। असां में कई कमियूं कोताहियूं थी सघनि थियूं, पर प्यारे पैगंबर जी ॻाल्हि में का बि कमी कोन्हे, छाकाणि त पाण अल्लाह जा सचा रसूल आहिनि। सुलह हुदैबिया जे मौक़े ते मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जो विच में हिकिड़ो एग्रीमेंट थियो। उन एग्रीमेंट जूं कुझु शिकूं अहिड़ियूं बि हुयूं जेके बज़ाहिर मुस्लमाननि जे ख़िलाफ़ हुयूं। उन में हिकिड़ी शिक इहा बि हुई त मुस्लमान हिन साल उमिरो कोन कंदा, वापसि वेंदा हलिया मदीने, ऐं ॿिए साल जी उमिरो कंदा, सिर्फ़ु 3 ॾींहं रहंदा ऐं वरी वापसि हलिया वेंदा। ऐं ॿी जेका शिक हुई कहिड़ी हुई, जेकॾहिं को माण्हू मके मां वञी मदीने में मुस्लमाननि सां मिलियो त मुस्लमान उनखे मुशरिकीन मक्का ॾे वापसि कंदा। भला जेकॾहिं को माण्हू मदीने मां निकिरी करे ऐं वञी मुशरिकीन मक्का सां मिलियो, मके जे कुरैशनि सां मिलियो, सरदारनि सां मिलियो, त मके वारा उनखे वापसि कोन कंदा। इहो जॾहिं एग्रीमेंट लिखिजी वियो, इहो मुआहिदो लिखिजी वियो, प्यारे पैगंबर उन मुआहिदे खे सहाबा जे साम्हूं पधिरो कयो। यादि रखी छॾियो, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इंसान हुया, उन्हनि जा ज़हन, उन्हनि जा बि अज़हान वक़्ती तौर ते इन ॻाल्हि खे क़बूल करण जे लाइ तयारु कोन हुया। अल्लाह रहम करे, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे साम्हूं इहो एग्रीमेंट पढ़ियो वियो ऐं प्यारे पैगंबर हुकुम ॾिनो त तव्हां पंहिंजा जानवर ज़बह करियो, पंहिंजा मथा कूड़ायो, पंहिंजा इहराम खोले छॾियो ऐं वापसि हलो त मदीने हलो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन सॼी ज़िंदगी दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं पेश कयूं, जिन पंहिंजो तन मन धन दीन इस्लाम जे लाइ लुटाए छॾियो, अॼु हिन मौक़े ते सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन तयारु न हुया। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इन ई मौक़े ते पाण केतिरा जज़्बाती थी विया, अल्लाह जे रसूल वटि अचनि था, अल्लाह जे रसूल खे चवनि था, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां अल्लाह जा रसूल न आहियो? पाण फरमायो त हा, अल्लाह जो रसूल आहे। ऐं पाण फरमायूं, अलसना अलल हक़ व अदुवना अलल बातिल, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां हक़ ते कोन आहियूं ऐं असांजा जेके दुश्मन उहे बातिल ते कोन्हनि? पाण फरमायो त छो न? वरी चवनि था, अलैस क़त्लाना फिल जन्नत व क़त्लाहुम फिन नार, छा भला असांजा मक़तूल जन्नती कोन्हनि, उन्हनि जा मक़तूल जहन्नमी कोन्हनि? प्यारे पैगंबर फरमायो त छो न? यानी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने चवण जो मक़सदु इहो आहे
जेकॾहिं असां हलूं मक्कतुल मुकर्रमा में ऐं काफ़िरनि सां असांजी जंग थी वए ऐं जंग में जेकॾहिं असांजा माण्हू शहीद कया वञनि, छा उहे जन्नती न आहिनि? जेकॾहिं उन्हनि जा माण्हू मारिया वञनि, छा उहे जहन्नमी कोन्हनि? प्यारे पैगंबर फरमायो त छो न? इन ई मौक़े ते उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था त अल्लाह जा रसूल, पोइ असां काफ़िरनि जे अॻियां दॿिजी छो वञूं? जेकॾहिं ॻाल्हि लड़ाई जी आहे, जेकॾहिं लड़ाई जंग जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं क़ुर्बानियुनि पेश करण जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं रत ॾियण जी ॻाल्हि आहे, त असां अॻु में बि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असां अॻु में बि रत ॾिनो आहे, अॻु में बि असां तन मन धन सभु कुझु इस्लाम जे लाइ लुटाए चुका आहियूं, ऐं हिन मौक़े ते असां काफ़िरनि सां एग्रीमेंट करे उन्हनि जे अॻियां दॿिजी वञूं, ईअं कोन थींदो। इन मौक़े ते इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ा अल्फाज़ चया हुआ। आउं चवां थो, जेकॾहिं इहे अल्फाज़ के मुस्लमान खे सम्झ में अची वञनि, उनखे पूरे जो पूरो दीन सम्झ में अची वञे। उहे अल्फाज़ कहिड़ा हुया? पाण फरमायो त इन्नी रसूलुल्लाह। सहाबा खे पाण मुखातिब थी फरमायूं, इन्नी रसूलुल्लाह, आउं अल्लाह जो सचो रसूल आहियां। यानी ही जेको एग्रीमेंट मूं इन्हनि सां तय कयो आहे, जेको मूं मुआहिदो इन्हनि काफ़िरनि सां कयो आहे, बज़ाहिर त असांजे ख़िलाफ़ आहे, पर मूं पंहिंजी हैसियत सां न कयो आहे, बहैसियत मोहम्मद बिन अब्दुल्लाह कोन्हे। इहो मुआहिदो बहैसियत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना इहो हुक्म अल्लाह जो आहे। मूं पंहिंजी ज़ाती राय सां इन मुआहिदे खे तय नाहे कयो। इहो मुआहिदो, इहो एग्रीमेंट मूं कुफार मक्का सां पंहिंजी मर्ज़ी सां न कयो आहे, बल्कि अल्लाह जे हुक्म सां कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी वही मुंहिंजे मथां नाज़िल थी आहे। इहो जेको मूं कमु कयो आहे बहैसियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा किराम खे ॻाल्हि सम्झ में अची ऐं उन मौक़े ते इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह खे संदसि घरवारी उम्मे सलमा इहो मशवरो ॾिनो। पाण फरमाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ईअं करियो, सभ खां पहिरीं वञी तव्हां पंहिंजे जानवर खे कोहो, पंहिंजो इहराम लाहियो, पंहिंजो मथो कूड़ायो। जॾहिं तूं ईअं कंदे त तुंहिंजा परवाना बि ईअं कंदा। सहाबा ईअं कयो, मुस्लमान मोटी आया। हालांकि अॻिते हली करे इन सुलह जो फ़ाइदो कंहिंखे पियो? मुस्लमाननि खे पियो। हालांकि हिन मौक़े ते जॾहिं प्यारे पैगंबर इहो एग्रीमेंट लिखियो हुयो त ईअं पियो लॻो त इहो मुस्लमाननि जे ख़िलाफ़ आहे, ईअं पियो लॻो त मुस्लमान काफ़िरनि जे अॻियां दॿिजी चुका आहिनि। पर अज़ीज़ दोस्तो, हक़ीक़त इहा कान हुई, छाकाणि त इहो फ़ैसिलो कंहिंजो हो? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल। हर फ़ैसिलो प्यारे पैगंबर जो असां ई तव्हांजो ज़हन क़बूल करे चाहे न करे, असां ई तव्हांजो अक़ुल ऐं शऊर क़बूल करे चाहे न करे, उन जे मुताबिक़ हुजे चाहे न हुजे। पर अज़ीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो, जेका ॻाल्हि प्यारे पैगंबर जी ज़ुबान तां निकिले उहा ॻाल्हि हक़ ऐं सच आहे। इन मौक़े ते छा कबो? पंहिंजे अक़ुल खे पंहिंजे क़दमनि जे हेठां रखी करे अल्लाह जी वही जेका आहे उनखे पंहिंजे सिर जो ताज बनाईंदो। कॾहिं बि तव्हां राह रास्ता गुमराह कोन थिए। माण्हू गुमराह छो थिया? गुमराही जी बुनियादी जेका वजह इहा आहे जो माण्हू अक़ल परस्ती जो शिकार थी विया आहिनि। प्यारे पैगंबर जे उन्हनि हदीसुनि खे माण्हू रद्द कयो, जेके हदीसूं उन्हनि जे अक़ुल जे मुताबिक़ कोन हुयूं। अज़ीज़ दोस्तो, प्यारे पैगंबर जी हर ॻाल्हि चाहे अक़ुल तस्लीम करे चाहे तस्लीम न करे, अज़ीज़ दोस्तो, अखियूं बंदि करे मञिणो आहे। छाकाणि त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सच्चा रसूल। कलमे में छा था पढ़ूं? ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ कोन्हे। मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सच्चा रसूल। त पैगंबर खे सच्चो रसूल तस्लीम कर, इहो आहे त पैगंबर जी कंहिं ॻाल्हि में बि ज़र्रे बराबरि शक न कयो वञे। तोड़े जो असांजो अक़ुल उन खे तस्लीम करे न करे, असांजूं अखियूं मुशाहिदो कनि या न कनि, असांजी साइंस उनखे तस्लीम करे चाहे न करे, पर ॻाल्हि कंहिंजी आहे प्यारे पैगंबर जी आहे। असांजी साइंस फेल थी सघे थी, असांजो ऑब्ज़र्वेशन फेल थी सघे थो, असांजो मुशाहिदो फेल थी सघे थो, असांजे नज़र में नक़्स थी सघे थो, असांजे अक़ुल में फतूर थी सघे थो, पर प्यारे पैगंबर जी हर ॻाल्हि जेका हक़ ऐं सच आहे, उन में को फतूर कोन्हे, उन में को नक़्स कोन्हे। अॼु माण्हुनि खे ॾिसो, अल्लाह रहम करे, अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके प्यारे पैगंबर जी हदीसुनि ते इतराज़ कनि था, प्यारे पैगंबर जे फ़रामीन ते इतराज़ कनि था,
एतिराज़ छा जो आहे त इहा ॻाल्हि अकुल नथो तस्लीम करे। सहीह बुखारी में हिकु रिवायत मौजूदु आहे जनाब अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पाण फरमाइनि था त हिकिड़े ॾींहुं सिज लथो पियो। इमाम काइनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चवण लॻा या अबा ज़रिन अतदरी ऐन तज़हब, ए अबू ज़र तोखे ख़बर आहे कि उहो सिज केॾांहुं पियो वञे? अबू ज़र ग़िफ़ारी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं चयो त अल्लाह व रसूलु आलम, अल्लाह ऐं उनजा रसूल वधीक बहितर ॼाणनि था कि उहो सिज केॾांहुं पियो वञे। पाण फरमायूं इहो सिज वेंदो ऐं वञी अल्लाह जे अर्श जे हेठां सजदो कंदो। छा माना सिज लहे थो जेॾी महिल, ओॾी महिल किथे हूंदो आहे? प्यारा पैगंबर फरमाइनि था सिज जंहिं महिल लहे थो उन ई महिल अल्लाह जे अर्श जे हेठां अल्लाह खे सजदो करे। ऐं पाण फरमायूं अन क़रीब उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं सिज वेंदो अल्लाह जे अर्श जे हेठां सजदो कंदो, इजाज़त घुरंदो, अल्लाह ताला इजाज़त कोन ॾींदो। अल्लाह चवंदो त उतां उते वापसि वञ जितां आयो आहीं, ऐं उन ई ॾींहुं सिज ओभर खां ओलह खां उभरंदो, सिज ओलह खां उभरंदो। माना क़यामत जी हिकिड़ी वॾी जेका निशानी आहे ज़ाहिर थींदी, सिज ओलह खां उभरंदो। अज़ीज़ दोस्तो अकुल तस्लीम नथो करे। तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जो अर्श किथे आहे? जनाब अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला, जनाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उनखां मरवी आहे त प्यारे पैगंबर फरमायो त ही जेका ज़मीन ऐं आसमान जे विच में 500 साल जी मुसाफ़त आहे। माना 500 साल ताईं को तेज़ तरीन सवारी, तेज़ तरीन घोड़ो डोड़ंदो रहे, पोइ वञी आसमान जे किनारनि ते पहुचंदो। 5 सदी हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान ते 500 साल जी मुसाफ़त, हर आसमान जे विच में 500 साल जी मुसाफ़त, 7 आसमाननि खां मथां 500 साल जी मुसाफ़त ते अल्लाह जी कुर्सी आहे, उन कुर्सीअ खां मथे 500 साल जी मुसाफ़त ते पाणी आहे, उन पाणीअ ते अल्लाह जो अर्श आहे। अल्लाह जो अर्श 7 आसमाननि खां मथे। ऐं अज़ीज़ दोस्तो असां ई तव्हां जूं अखियूं छा थियूं ॾिसनि? असां ई तव्हांजी जेका साइंसाई नॉलेज आहे, असां ई तव्हांजो जेको मुशाहिदो आहे, उहो कहिड़ो ऑब्ज़र्व करे थो? उहो छा पियो ॾिसे त सिज हिन आसमान जे हेठां ई हूंदो आहे, अर्श वटि वञे ई कोन थो। बज़ाहिर ईअं थो लॻे अल्लाह जो अर्श किथे आहे? 7 आसमाननि जे मथां। ऐं सिज आसमान जेको दुनिया वारो आसमान आहे इन जे हेठां ई गर्दिश कंदो रहे थो। ऐं अल्लाह रहम करे प्यारा पैगंबर फरमाइनि था जेॾी महिल सिज लहे थो अल्लाह जे अर्श जे हेठां सजदो करे थो। हालांकि सिज इते लहे पियो त के मग़रिबी मुल्क जे अंदरि उभरे पियो। साइंस चवे थी सिज लहे ई कोन थो, ही सिज ज़मीन गोल आहे, उनखे फिरंदो रहे थो, कॾहिं कहिड़े मुल्क में कॾहिं कहिड़े मुल्क में, किथे शाम त किथे ॿपहर, किथे सुबुह त किथे शाम, किथे राति त किथे ॾींहुं, सिज लहे ई कोन थो। पर प्यारा पैगंबर फरमाइनि था सिज लहे थो ऐं लहण महिल वञी अल्लाह जे अर्श जे हेठां सजदो करे थो। अज़ीज़ दोस्तो असां जूं अखियूं इन ॻाल्हि खे नथियूं मञनि, असांजो मुशाहिदो इन ॻाल्हि खे तस्लीम थो करे, पर हिकिड़े मोमिन जो ईमान तस्लीम करे थो। असांजे अकुल में नक़्स थी सघे थो, असांजी साइंस में नक़्स थी सघे थो, असांजे नज़रुनि में नक़्स थी सघे थो, मगर इहा ॻाल्हि प्यारे पैगंबर चई आहे, इहा ॻाल्हि हक़ ऐं सच आहे। नक़्स आहे त असांजे अक़ल में ईमान तस्लीम करे थो, नज़रूं नथियूं ॾिसनि। ऐं सुनन अबी दाऊद जी रिवायत मौजूदु आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलैकुम बिद्दुलजह, तव्हां राति जो सफ़र में निकिरंदा कयो, राति जे कुझु हिसे में तव्हां सफ़र कंदा कयो। फ़इन्नल अर्ज़ तुतवा बिल्लैल, छाकाणि त राति जो ज़मीन खे वेढ़ियो वञे थो, ज़मीन जा फ़ासिला घटाया वञनि था, ज़मीन खे सोड़ो कयो वञे थो। अज़ीज़ दोस्तो तव्हां ॾींहं जो बि फ़ासिलनि खे मापियो, तव्हां राति जो फ़ासिलनि खे मापियो। असां ऐं तव्हां जूं नज़रूं इन शइ खे नथियूं ॾिसनि, असां ऐं तव्हां जूं नज़रूं इन शइ खे नथियूं पसंदि त कीअं राति जो ज़मीन वेढ़ी वञे थी, फ़ासिला कीअं घटाए वञनि था, ज़मीन खे कीअं सोड़ो कयो वञे थो। तव्हां ॾिसो त
ॾींहं जो तव्हां मापे ॾिसो त उहो ई फ़ासिलो आहे, राति जो तव्हां ज़मीन खे मापे ॾिसो उहो ई फ़ासिलो आहे। असां जूं स्केल इन शइ खे तस्लीम नथी करे, असां जूं नज़रूं इन शइ खे नथियूं ॾिसनि, असांजो अकुल इन शइ खे तस्लीम नथो करे। पर इहो फ़रमान कंहिंजो आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो सचो रसूल, तस्लीम करणु ईमान हिन शइ ॻाल्हि। इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू। जेके माण्हू पंहिंजे अकुल जे बुनियाद ते अल्लाह जी वही खे रद्द कनि था, इन जी माना इहा आहे त उन्हनि जो अकुल कामिल आहे ऐं अल्लाह जी वही जेका आहे नऊज़ बिल्लाह उहा नाक़िस। हालांकि अल्लाह जी वही अल्लाह जो इल्मु आहे, इहो इल्मु अल्लाह जी सिफ़त आहे ऐं अल्लाह जी कंहिं बि सिफ़त जो इदराक असां तव्हांजो शऊर नथो करे सघे। मुस्नद अहमद जे अंदरि रिवायत मौजूदु आहे, फाकिहा बिन मुगीरा उन जी आज़ाद कयल लौंडी आहे साहिबा। उहा चवे थी हिकिड़े ॾींहुं आऊं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर वियसि। उते ॾिठुमि त नेज़ा टंगिया पिया आहिनि। इहे नेज़ा जंगी हिकु हथियार आहे, इस्तेमालु थियनि था कंहिंखे मारण जे लाइ, कंहिंखे क़तल करण जे लाइ, कंहिंखे ज़ख़्मी करण जे लाइ। साहिबा चए थी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पुछा कई त मा तस्नईन बिहाउलाई या उम्मल मोमिनीन, ऐं मोमिननि जी अम्मा तुंहिंजे घर में ही नेज़ा टंगिया पिया आहिनि, तूं छा थी करीं? पाण फरमायूं त नक़्तुल बिहिल औज़ार, पाण फरमायो त इन सां असीं सांडरा या सांडरियूं आहिनि उनखे क़तल थियूं कयूं। सांडरियूं घर में अचनि थियूं, सांडरा घर में अचनि था, मुंहिंजे घर में नेज़ा मूं इन ई करे रखिया आहिनि जो मुंहिंजे घर में का सांडरी अचे थी या को सांडरो अचे थो, इन नेज़े सां सांडरी खे मारियां थी या सांडरे खे मारियां थी। ऐं पाण प्यारे पैगंबर इस्लाम इस्लाम जो फरमान बयानु कयो। पाण फरमायो त मुंहिंजे कननि प्यारे पैगंबर खां ॿुधो, इन इब्राहीम लम्मा उल्किय फिन्नार लम तकुन दाबतुन फिल अर्ज़ इल्ला अतफात नार गैरल वज़न। पाण फरमायो त जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम खे बाह जे आड़ाह में उछलायो वियो, हिन ज़मीन जी हर चुरण वारी शइ, हर साहे खण वारी शइ, हिन ज़मीन जा जीठ ऐं जड़ा, हिन ज़मीन जा तरिंद ऐं परिंद, जेका मख़लूक हिन ज़मीन जी चुरण वारी जेका साह वारी मख़लूक आहे, उन छा पे कयो, इब्राहीम अलैहिस्सलाम जी बाह खे विसायो पए। पर इन्हनि सांडरनि ऐं सांडरनि छा पे कयो, पंहिंजे फूकनि सां इब्राहीम अलैहिस्सलाम जी बाह खे भड़कायो पए। उन करे प्यारे पैगंबर हुकुम ॾियो त तव्हां किथे सांडरी खे ॾिसो या सांडरे खे ॾिसो त क़तल करे छॾियो। अज़ीज़ दोस्तो, अॼु उहे माण्हू जेके अकुल जा घोड़ा डोड़ाइनि था, जेके अकुल परस्ती जे फितने जो शिकार आहिनि, अल्लाह रहम करे उहे माण्हू इन हदीस खे रद्द कनि था। रद्द छो था कनि? इन जरा रद्द कनि था त इहा ॻाल्हि अकुल तस्लीम नथो करे ऐं वाक़िअतनि अकुल तस्लीम नथो करे। ईमान तस्लीम करे थो पर अकुल तस्लीम कोन थो करे। अकुल कीअं तस्लीम थो करे? इब्राहीम अलैहिस्सलाम खे हज़ारे साल गुज़री विया, उहे सांडरा मरी खपी विया, उहे सांडरियूं मरी खपी वयूं। जिन इब्राहीम अलैहिस्सलाम जी बाह खे फूकू ॾेई भड़कायो पए, उहे सांडरा मरी विया, उहे सांडरियूं मरी वियूं। जिन गुनाह कयो उन्हनि जे गुनाह जी पादाश में सज़ा हिते सिंध जे सांडनि खे मिले, अरब जे सांडनि खे मिले, हिन ज़माने जे सांडनि खे क़त्ल कयो वञे उन गुनाह जी पादाश में। इहो नाइंसाफ़ी आहे, अकुल तस्लीम नथो करे, लिहाज़ा इन हदीस खे रद्द कयो। अल्लाह अज़ीज़ दोस्तो, वाक़िअतनि अक़ल तस्लीम नथो करे। दुनिया जी कंहिं बि अदालत में तव्हां इहो मसइलो खणी वञो, क़त्ल ॾाढो करे फांसी पोटे खे मिले, दुनिया जी का बि अदालत तस्लीम कोन कंदी। सांडनि बाह हिकिड़े भड़काई क़त्ल ॿियनि खे कयो वञे, सांडनि बाह हिकिड़े भड़काई क़त्ल ॿियनि खे कयो वञे, दुनिया जी का बि अदालत क़बूल कोन कंदी, दुनिया जो को बि कानून क़बूल कोन कंदो। अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं क़बूल कंदो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परवान जो ईमान क़बूल कंदो त हुकुम प्यारे पैगंबर जो आहे। अकुल खे क़दमनि जे हेठां उछले करे प्यारे पैगंबर जी वही खे सिधो ताज। ईमान इन शइ आहे। इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू। पर अज़ीज़ दोस्तो, आऊं चवां थो
जेकॾहिं थोरो इते अक़ल खे बि इस्तेमालु कयो, थोरो अल्लाह जे कानून ऐं कुदरत ॾे तव्हां गौर कंदो त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। सांड्री मख़लूक कंहिंजी आहे, सांड्री जो ख़ालिक़ केरु आहे, उनजी तबियत खां, उनजे मिज़ाज खां, उनजी नफ़्सियात खां वधीक सम्झण वारो केरु आहे? आउं सम्झां थो अल्लाह रब्बुल आलमीन। आउं चवां थो जेकॾहिं अॼु बि इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि जे आड़ा में उछलियो वञे हा, उन सांड्री जी तबियत में, उन सांड्रीअ जे मिज़ाज में, उन सांड्रे जी नफ़्सियात में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुश्मनी मौजूदु आहे। इहा ॻाल्हि मूंखे ख़बर कोन्हे, तव्हांखे ख़बर कोन्हे, पर अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो। ॾिसो त कुझु उहे शयूं आहिनि जेके अल्लाह जा मख़फ़ी राज़ आहिनि। ख़िज़र हिकिड़े नंढड़े छोकिरे खे क़त्ल करे वेंदो मूसा सां गॾु। मूसा अलैहिस्सलाम एतिराज़ कयो, हिन नामासूम खे तो क़त्ल कया जंहिंजो को गुनाह ई कोन्हे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे इल्मु कोन हुयो, पर ख़िज़र हुनखे ॿुधायो त इन करे क़त्ल कयो आहे जो हीउ वॾो थी करे काफ़िर थिया ऐं हिन जा माउ पीउ नेक ऐं सालिह ऐं उनखे फितने में मुब्तला करिया। त अल्लाह जो इल्मु आहे, पर साहिब ईमान जेको आहे प्यारे पैगंबर जी ॻाल्हि उनजे कननि ते पहुची वञे, पंहिंजे सिर खे झुकाए करे उनखे तस्लीम करे, इहो आहे मोहम्मद साहब खे अल्लाह जो सचो रसूल तस्लीम करे। सही मुस्लिम में रिवायत मौजूद आहे, जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खां पाण फरमाइनि था हिकिड़ो अराबी अल्लाह जे रसूल वटि आयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़ो सुवाल कयो, अल्लाह जा रसूल अनतवज़्ज़उ मिन लुहूमिल गनम, जेकॾहिं असां बकरी जो गोश्त खाऊं त वज़ू करियूं या न करियूं? प्यारे पैगंबर फरमायो, इन शिअतुम, तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं बकरी जो गोश्त तव्हां खाओ, तव्हां वज़ू करियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं वज़ू न कंदो तॾहिं तव्हांजो वज़ू क़ाइमु रहंदो। वरी उहो माण्हू सुवाल थो करे, अनतवज़्ज़उ मिन लुहूमिल इबिल, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां उठ जे गोश्त खाइण जे करे वज़ू करियूं? पाण फरमायो त तवज़्ज़उ, बाज़ रिवायत में नअम, हा तव्हां वज़ू कंदा करियो। ऐं मुस्नद अहमद जे अंदरि इहे लफ़्ज़ मौजूद आहिनि, ला ततवज़्ज़उ मिन लुहूमिल गनम व तवज़्ज़उ मिन लुहूमिल इबिल, तव्हां बकरियुनि जो गोश्त खाओ त वज़ू न कंदा कयो, पर जेकॾहिं तव्हां उठ जो गोश्त खाओ था त तव्हां वज़ू कंदा कयो। अज़ीज़ दोस्तो, जेके माण्हू अकुल जा घोड़ा डोड़ाइनि था उहे इन हदीस ते बि इतराज़ कनि था, ऐं वाक़िअतन इहा जेका हदीस आहे असां तव्हांजे अकुल जे ख़िलाफ़ आहे। उठ बि हलाल जानवर आहे, बकरी बि हलाल जानवर आहे। बकरी जो बि गोश्त आहे त उठ जो बि गोश्त आहे, ऐं अल्लाह रहम करे तक़रीबन खाधो बि ॿिन्ही जो थोरे फ़र्क़ जे हिकु ई आहे। हू बूटा खाए थो, बकरी बूटा खाए थी सघे थो को अहिड़ो बकरी बूटो न खाईंदो, उठ खाईंदो हुजे, या उठ खाईंदो हुजे बकरी न खाईंदी हुजे, सवाइ थोरे फ़र्क़ जे तक़रीबन ग़िज़ा बि हिकिड़ी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको दौरु आहे साइंस जो दौरु आहे, जेकॾहिं तव्हां बकरी जे गोश्त जो फार्मूलो खणंदो या उठ जे गोश्त जो फार्मूलो खणंदो, तक़रीबन फार्मूलो हिकिड़ो आहे। बकरी जो गोश्त प्रोटीन आहे, उठ जो गोश्त प्रोटीन आहे, ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे। हिकिड़े जे गोश्त खाइण सां वज़ू टुटी वञे ऐं ॿिए जे गोश्त खाइण सां वज़ू न टुटे, अकुल तस्लीम नथो करे, ईमान तस्लीम करे थो। इहो हुक्म कंदो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो सचो रसूल, इहो ईमान। केतिरा ॾींहं तव्हां अकुल जा घोड़ा डोड़ा। इमाम इब्न अबी आसिम रहमतुल्लाह जो किताब आहे अल अहाद वल मसानी, उन जे अंदरि इहा रिवायत, इहा हदीस तफ़सील सां मौजूदु आहे। प्यारे पैगंबर जेको सहाबी आहे अबू समह रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाह जे रसूल जी ख़िदमत कंदा हुया। पाण फरमाईंदा त हिकिड़े ॾींहुं आउं अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में मौजूदु हुयसि। अल्लाह जे रसूल वटि या त हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु या हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु, इन मां को हिकिड़ो आंदो हुयो, नंढड़ो ॿार हो, अञा खीरु पीअंदो अम्मा जो, अञा माउ जो खीरु पीअंदो। अल्लाह जे रसूल उनखे खणी करे पंहिंजे छाती सां लॻायो। उन छा कयो, उन नंढड़े ॿार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छाती ते पेशाब करे छॾियो। या हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु या हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु,
इन मां को हिकिड़ो हो। अबू समर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था त प्यारे पैगंबर मूंखे हुकुम ॾिनो, मूं अल्लाह जे रसूल वटि पाणी आंदो, पाण छा कयूं त पंहिंजे हथ ते पाणी खणी करे ऐं पंहिंजी छाती ते छंडा हयूं ऐं पाण फरमायो त हा कज़ा युस्न। पाण फरमायो त जेकॾहिं खीर पियाक ॿार पेशाब करे त उनजे पेशाब खां छंडा हणण काफ़ी आहिनि। ऐं ॿी रिवायत जा लफ़्ज़ मौजूद आहिनि। पाण फरमायूं त युरशु मिन बौलिल गुलाम व युग़सलु मिन बौलिल जारिह। जेकॾहिं खीर पियाक पुट नंढड़ो ॿार छोकिरो जेकॾहिं खीर पियाक हुजे जिस्म ते या कपिड़नि ते पेशाब करे त उन जे लाइ पाणी जा छंडा हणण काफ़ी आहिनि। पर जेकॾहिं न्याणी जो ॿारु हुजे खीर पियाक उहो पेशाब करे उन जे पेशाब खां जिस्म खे बि धोतो वेंदो त कपिड़नि खे बि धोतो वेंदो। अज़ीज़ दोस्तो, अकुल तस्लीम नथो करे। बेएतबार जिन्स जे ॿई इंसान, छोकिरी बि इंसान आहे, छोकिरो बि इंसान आहे, ऐं ग़िज़ा बि ॿिन्ही जी हिकिड़ी आहे। छोकिरी बि माउ जो खीर पीए थी, छोकिरो माउ जो खीर पीए थो। ऐं वॾी ॻाल्हि आहे त पेशाब जो रंग ॿिन्ही जो हिकु जहिड़ो आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त पेशाब जी बदबू ॿिन्ही जी हिकु जहिड़ी आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां लेबोरेटरी में छोकिरी ऐं छोकिरे जो पेशाब चेक कंदो त ॿिन्ही जो केमिकल फार्मूलो बि हिकु आहे, ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे। पर छोकिरे जे पेशाब सां छंडा हणण काफ़ी ऐं छोकिरी जे पेशाब खां कपिड़नि खे धोतो वञे, जिस्म खे धोतो वञे। अकुल तस्लीम नथो करे, ईमान तस्लीम करे थो। इहो फरमान कंहिंजो आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो सचो रसूल ईमान तस्लीम करे थो। इहो ईमान आहे। जेकॾहिं इन्हे मनहज ते तव्हां क़ाइमु रहियो त दुनिया जो को बि फितनो, दुनिया जो को बि ज़ल्ज़लो तव्हांखे पंहिंजी ज़द में, पंहिंजे दामन में न आणींदो। जेकॾहिं अकुल जा घोड़ा माण्हुनि डोड़ाया, गुमराही जे अहिड़े दलदल में फासी विया, अल्लाह रहम करे उन्हनि जो निकिरणु ॾाढो ॾुखियो। सुनन इब्न माजा जी रिवायत मौजूद आहे। इमाम इब्न माजा उन जे मथां हिकिड़ो चैप्टर क़ाइमु थो करे। उहो चैप्टर कहिड़ो आहे, उहो बाब कहिड़ो आहे त ला युकादुल वालिदु बिल वलद। जेकॾहिं पीउ पंहिंजे पुट खे क़त्ल करे विझे त पीउ खां क़िसास कोन वरितो वेंदो। ऐं जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आणे थो त प्यारे पैगंबर फरमायो त ला युकादुल वालिदु बिल वलद। जेकॾहिं पीउ पंहिंजे पुट खे क़त्ल करे विझे त उन पीउ खां क़िसास कोन वरितो वेंदो। माना पुट जे क़त्ल जे करे पीउ खे क़त्ल कोन कयो वेंदो। जेकॾहिं को पीउ पंहिंजे पुट खे क़त्ल करे विझे, अज़ीज़ दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, हिते पीउ जी वॾी अज़मत मालूम थिए थी त पीउ केॾी अज़ीम हस्ती आहे। वरना इस्लाम में छा आहे, जेकॾहिं को नाहक़ खे क़त्ल करे थो त उनखे क़िसास में क़त्ल कयो वञे या उन खां दियत वरिती वञे या उनखे उनजा वारिस जेकॾहिं माफ़ करे छॾींदा, उहा ॻाल्हि जुदा आहे। पर अज़ीज़ दोस्तो हिते जेको पीउ पंहिंजे पुट खे क़त्ल करे पियो, प्यारा पैगंबर हुकुम ॾियनि पिया त इन पीउ खे इन पुट जे क़िसास में, इन ई गुनाह में उनखे क़त्ल कोन कयो वेंदो। अज़ीज़ दोस्तो अकुल तस्लीम नथो करे। इस्लाम जे अंदरि क़िसास जो फ़लसफ़ो ज़िंदगी आहे। क़िसास छा लाइ वरितो वञे थो त बाक़ी ज़िंदगियूं बची वञनि, बाक़ी जानियूं बची वञनि। ऐं अल्लाह ताला क़ुरान में छा थो फरमाए, वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब। ए अकुल वारो, क़िसास वठण में तव्हांजी ज़िंदगी आहे। माना जेकॾहिं तव्हां कातिल खे क़त्ल करे छॾींदो त इहो क़त्ल वारो मामिलो रुकिजी वेंदो ऐं कई ज़िंदगियूं बची वेंदियूं। अज़ीज़ दोस्तो क़िसास जो फ़लसफ़ो इस्लाम जे अंदरि ज़िंदगी आहे, ज़िंदगी बचाइणु आहे। माना जेकॾहिं कातिल खे उनजी सज़ा मिली वञे, उनखे क़त्ल कयो वञे उन गुनाह जी पादाश में, त हर माण्हू क़त्ल करण खां पहिरीं ज़रूरु सोचींदो त सुभाणे मूंखे बि क़त्ल कयो वेंदो ऐं कई ज़िंदगियूं बची वेंदियूं ऐं कई क़त्ल करण वारे इरादे वारा पंहिंजे इरादे खे तर्क करे छॾींदा। अज़ीज़ दोस्तो अकुल त इहो थो चवे त अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे ॿचे तां बि कोन मुड़ियो, ॿिए माण्हू तां मुड़ंदो, ॿिए जे क़त्ल करण खां मुड़ंदो, बदतरी के औला ॿिए खे क़त्ल कंदो।
छाकाणि त औलाद इंसान खे केतिरो महबूब आहे। आउं चवां थो, मुंहिंजी राय आहे ऐं दलाल बि तव्हांखे इन ते मिली वेंदा त काइनात में सभ खां वधीक जेकर इंसान खे का महबूब शइ आहे त संदसि औलाद आहे। पंहिंजे बचड़े खे हीअं ज़ालिम जीअं सफ़ा क़तल करे छॾियो, अक़ल त इहो थो चवे त बतरीक़ औला इन्हे खे क़तल करणु खपे जेको पंहिंजे बचे तां ज़ालिम कोन थो मिले त के ॿिए इंसान खे क़तल कंदे देरि कंदो। अक़ुल ईअं थो चवे, पर इमाम काइनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि त ला युक़ादिल वालिद बिल वलद, जेकॾहिं को पीउ पंहिंजे पुट खे क़तल करे त उनखे क़िसास न वरितो वेंदो। अज़ीज़ दोस्तो, अक़ुल तस्लीम नथो करे, ईमान तस्लीम करे थो हुकुम कंहिंजो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो सच्चो रसूल। अज़ीज़ दोस्तो, हिकु पासे असां तव्हांजो अक़ल हुजे ऐं ॿिए पासे प्यारे पैगंबर जो फरमान हुजे। ईमान जी तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजे अक़ुल खे पंहिंजे क़दमनि जे हेठां रखी छॾियो ऐं प्यारे पैगंबर जे फरमान खे पंहिंजे बही जो पंहिंजे सिर जो ताज बणाए छॾियो। ऐं चवां थो, जेके माण्हू हदीसुनि ते इतराज़ कनि था न, यादि रखी छॾियो हिकिड़ो अहिड़ो बि वक़्तु ईंदो उहे माण्हू क़ुर ते इतराज़ कंदा। हालांकि क़ुर में अहिड़ा वाक़िया मौजूदु आहिनि जेके असां ई तव्हांजे अक़ुल में कोन था अचनि। मूंखे उहो ॾींहुं बि यादि आहे जो कंहिं दोस्त वटि व्हाट्सएप ते हिकिड़ी पोस्ट आई। उन पोस्ट में छा हुयो? क़ुर करीम में अल्लाह रब्बुल आलमीन जनाब यूनुस अलैहिस्सलाम जो तज़किरो कयो आहे त अल्लाह ताला यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छी जे पेट मां ज़िंदह कढियो। मच्छी पेट में हुयो, अल्लाह जी तस्बीह कयईं, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे नजात ॾिनी। तफ़सील मां कोन थो वञा। हाणे हुन माण्हू जो एतिराज़ कहिड़ो आहे? चई इहा ॻाल्हि अक़ुल त मञे ई कोन थो जो हिकिड़ो इंसान मच्छी जे पेट में एतिरा ॾींहं ज़िंदह कीअं रहंदो। छाकाणि जेके माण्हू हदीसुनि ते एतिराज़ कनि था, पोइ उहे माण्हू क़ुर ते बि एतिराज़ कनि था। ऐं यादि रखिजो, जे क़ुर जे कंहिं बि आयत में कंहिं हर्फ़ में बि शक कयो न, उहो बाक़ी मुस्लमान नथो रहे, मोमिन नथो रहे। जॾहिं हुनखे दोस्त इहा पोस्ट ॾेखारी, हुनखे चयो, मुंहिंजो तूं हिनखे इहो लिख, हिनखे तूं इहो रिप्लाए कर, जेकॾहिं तूं माउ जे पेट में 10 महीना हुए या 8 महीना या 9 महीना, तोखे उते कंहिं ज़िंदा रखे। जेकॾहिं मच्छी जे पेट में यूनुस अलैहिस्सलाम ज़िंदा नथो रही सघे, अक़ुल तस्लीम नथो करे, हालांकि माउ जो पेट बिल्कुलु बंदि आहे, उनमें आख़िर ॿार त ज़िंदा रहे थो। हाणे उन ज़िंदीक़ मुल्हिद जो जवाबु कहिड़ो आहे? उहो ज़िंदीक़ मुल्हिद चवे थो, माउ जे पेट में जेको माउ साह खणे थी न, उन साह जे ज़रिए उन ॿार खे ऑक्सीजन पहुचे थी ऐं ॿार जे जेको साह जो सिरिश्तो आहे बाक़ी रहे थो। मच्छी जे पेट में किथां आहे ऑक्सीजन? हालांकि साइंस इन ॻाल्हि खे साबित कयो आहे त जेका बि दुनिया जी आबी जीवत आहे, जेका बि पाणी वारी जीवत आहे, उहा बि पाणी मां ऑक्सीजन मौजूदु आहे। पाणी जो फार्मूलो त H2O, हाइड्रोजन ऑक्सीजन, माना पाणी में हाइड्रोजन बि आहे ऐं पाणी में ऑक्सीजन बि आहे। हाणे जेका बि अल्लाह जी मख़लूक, जेका आबी जीवत आहे, जेका समंदरी मख़लूक आहे, जेका पाणी वारी मख़लूक आहे, पोइ नाग हुजनि, बलाऊं हुजनि, मच्छियूं हुजनि, चाहे का ॿी मख़लूक हुजे, उहे छा था कनि? पंहिंजे कलियुनि जे ज़रिए या पंहिंजे खल जे ज़रिए पाणी मां जेके ऑक्सीजन जा मालिक्यूल जज़ब करे ऐं पंहिंजे साह जे निज़ाम खे बाक़ी रखनि था। पुछो, जेकॾहिं माउ जे साह खण जे करे पेट जे अंदरि बच्चो ज़िंदा रही सघे थो, त मच्छी बि त पाणी मां ऑक्सीजन खणे थी न, कलियुनि जे ज़रिए पंहिंजी खल जे ज़रिए ऑक्सीजन खणे थी, उहा पाण साह खणे पई, पाण ज़िंदा रही सघे थी। छा अल्लाह रब्बुल आलमीन उहा ऑक्सीजन यूनुस अलैहिस्सलाम खे पहुचाइण ते क़ादिर कोन्हे? अल्लाह गवाह आहे तो मुल्हिद ऐं ज़िंदीक़ लाजवाब थी, लाजवाब थी। हालांकि क़ुर करीम हिकु ॿियो किस्सो मौजूदु आहे, सुलेमान अलैहिस्सलाम जे किसे खे ॾिसो। उनमें छा आहे? जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम चए थो, केरु आहे जेको बिल्कीस जो तख्त, मलिका सबा, बिल्कीस बाज़ रिवायत में अचे थो, वल्लाहु आलम, मलिका सबा, ऐं इहो सबा यमन जो इलाइक़ो आहे। किथे इलाइक़ो आहे? यमन जो। ऐं जनाब सुलेमान अलैहिस्सलाम जो मस्कन फ़लस्तीन हुयो।
फ़लस्तीन खां यमन तक़रीबन 1500 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। हिकिड़े जिन चयो त आउं एतिरी देरि में आणींदुसि जो पंहिंजी तूं मजलिस खे बर्खास्त करे। ऐं उहो माण्हू जंहिं वटि किताब जो इल्मु हो, इहो किताब कहिड़ो हो अलाह पाण थो ॼाणे। इन जी हक़ीक़त अलाह रब्बुल आलमीन ॼाणे थो। इहो इल्मु कहिड़ो अलाह रब्बुल आलमीन उन जी हक़ीक़त ॼाणे थो। अलाह रब्बुल आलमीन इहा ॻाल्हि कंहिंखे बि कोन ॿुधाई। क़ुरान करीम में ॿिनि क़िस्मनि जूं आयतूं, हिकिड़ियूं मुहकम आयतूं जंहिंजी माना वाज़िह आहे, ॿियूं मुतशाबिहात जिन जी माना, जिन जी मफ़हूम ऐं जिन जो तफ़सीर ऐं तहवील ऐं हक़ीक़त सिर्फ़ु अलाह रब्बुल आलमीन पाण ॼाणे थो। असांखे उन ते अखियूं बंदि करे सिर्फ़ु ईमान रखिणो आहे, कंहिं क़िस्म जो शक नाहे करणु। उन माण्हू चयो त आउं अखि छिंद में आणींदुसि। इन जा ॿ तफ़सीर कया आहिनि। अखियूं बंदि करे तव्हां खोलींदो तख़्त तव्हांजे अॻियां हूंदो। ॿी माना इहा कर तव्हां आसमान में नज़रूं खणी हेठि निहारींदो तख़्त तव्हांजे साम्हूं हूंदो। देरि घणी थी थिए, आउं सम्झां थो त अखि चिब हिकिड़े सेकंड या 2 सेकंड जी ॻाल्हि आहे। 1500 किलोमीटर हितां जा, 1500 किलोमीटर पर जा, 3000 किलोमीटर केॾो फासलो आहे। तख़्त वाक़ई अची वियो, अकुल तस्लीम नथो करे। ऐं तख़्त को मामूली कोन, वलहा अर्शुन अज़ीम, वॾो तख़्त हो, का शइ आम त कोन हुई, वॾो तख़्त हुयो। इहो तख़्त अखि छिंभ में अची वियो। उहो माण्हू उते ई बीठो आहे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजूं नज़रूं मथी करे हेठि कयूं त तख़्त मौजूदु आहे, पंहिंजूं अखियूं बंदि करे ऐं खोलियूं तख़्त मौजूदु आहे। इहो तख़्त कीअं अची वियो? हिकिड़ी पल जे अंदरि, चंद सेकंडनि जे अंदरि इहो तख़्त अची कीअं वियो? अकुल तस्लीम थो करे। अज़ीज़ दोस्तो, ईमान तस्लीम करे तो फरमान कंहिंजो आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू। मोमिन तो है न जिन ईमान आंदो अल्लाह ते ऐं उन जे रसूल ते ऐं ज़रे बराबर को शक कोन कयो। अज़ीज़ दोस्तो, असांजा मोहतरम फ़ज़ीलतु शेख हाफ़िज़ गुलाम नबी जलानी हफ़िज़हुल्लाह पहुची चुका आहिनि। ऐं हाणे असां इन लफ़्ज़नि ते इक्तिफ़ा कयूं था जेको कुझु मूं बयानु कयो ऐं तव्हां ॿुधो। अल्लाह रब्बुल आलमीन असां ऐं तव्हां सभिनी खे उन ते अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इन अक़ीदे ऐं मनहज ते क़ाइमु रखे ऐं इन ते मौत ॾे त प्यारे पैगम्बर जो हर फरमान अल्लाह ताला जेका बि शरीयत नाज़िल कयल आहे उहा बिल्कुलु हक़ ऐं सचाई तोड़े जो असां ऐं तव्हांजो अकुल उन खे तस्लीम करे, चाहे न करे, उन जे मुताबिक़ हुजे चाहे न हुजे। पर अज़ीज़ दोस्तो, चइबो इहो त असां ऐं तव्हांजे अकुल में, शऊर में नक़्स आहे, पर जेका अल्लाह वही नाज़िल कई आहे, जेका शरीयत नाज़िल कई आहे, उन में कंहिं बि क़िस्म जो नक़्स कोन्हे, कंहिं क़िस्म जो ऐब कोन्हे। छाकाणि त इहा अल्लाह जी सिफ़त आहे ऐं अल्लाह जूं तमामु जेके सिफ़ात आहिनि हर क़िस्म जे नक़्स ऐं ऐब खां मुबर्रा ऐं मुनज़्ज़ह आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सुभान आहे। अल्लाह ताला असां तव्हांखे इन